ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, सिंध पुलिस हैदराबाद वाक़े बाबति अदालत जी जांच जी दरख़्वास्त करे छॾी। AIGP लीगल आदिल मेमण घरू खाते जी एडिशनल चीफ सेक्रेटरी खे दरख़्वास्त ॾेई छॾी। वकीलनि हैदराबाद में हिकु वकील खे बेबुनियाद कार्रवाई जो निशानो बनाइण जो इल्ज़ाम हयो आहे। पुलिस दहशतगर्दी ख़तरे सबबि फैंसी जाली नंबर प्लेटुनि ऐं कारनि शीशनि ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। मुहिम जे सिलसिले में पुलिस कारनि शीशनि वारनि खे हिकु मेहरान कार खे रोकियो। ख़त पुछाणे ते इत्मिनान जो को जवाब न मिलण ते कार्रवाई कई वई। पुलिस ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जॻह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध पुलिस हैदराबाद वाक़े बाबति अदालती जांच जी दरख़्वास्त करे छॾी। AIGP लीगल आदिल मेमण घरू खाते जे एडिशनल चीफ सेक्रेटरी खे दरख़्वास्त ॾेई छॾी। वकीलनि हैदराबाद में हिकु वकील खे बेबुनियाद कार्रवाई जो निशानो बनाइण जो इल्ज़ाम हयो आहे। पुलिस दहशतगर्दी ख़तरे सबबि फैंसी जाली नंबर प्लेटुनि ऐं कारनि शीशनि ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। पुलिस मुहिम जे सिलसिले में पुलिस कारनि शीशनि वारी हिकु मेहरान कार खे रोकियो हुयो। पुॼाणी ते इत्मिनान जोॻो जवाब न मिलण सबबि कार्रवाई कई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।